नाज़रीन हेडलाइन्स मां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान में केर बि ॿिए कंहिं लाइ जवाबदेह न आहे। आइन ऐं कानून जी रहनुमाई में चूंडियल हुकूमत जी मदद जारी रहंदी। पाकिस्तान ॾुखिया आहिनि ऐं साज़िशुनि जो ॼमी मुक़ाबिलो कयो। दुश्मन पंहिंजे अज़मनि में नाकाम थियण खां पोइ मायूस आहिनि। क़ौम हमेशह चैलेंजिस खे कामयाबियुनि में तब्दील कयो आहे। इदारा गॾिजी मुल्क जी ख़िदमत कनि पिया। पाकिस्तान ॾुखिया आहिनि ऐं साज़िशुनि जो ॼमी मुक़ाबिलो कयो आहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो ये चवण है। अवां के अहम खबर खां नासीन अवां के आगाह कई पिया। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा काकोल अकेडमी में पासिंग आउट परेड के खिताब कंदे चयो आहे त पाकिस्तान इलाइक़ाई ऐं आलमी अमन लाइ भरपूर कोशिशूं कयूं। ख़ातिरी करायां थो त सभु कुझु ठीक थींदो। अहम खबर है नासीन एक बार ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा काकोल अकेडमी में पासिंग आउट परेड के खिताब कंदे चयो आहे त पाकिस्तान में केर बि ॿिए कंहिं लाइ जवाबदेह न आहे। आनून ऐं कानून जी रहनुमाई में चूंडियल हुकूमत जी मदद जारी रहंदी। पाकिस्तान ॾुखिया आहिनि ऐं साज़िशुनि जो ॼमी मुक़ाबिलो कयो। दुश्मन पंहिंजनि अज़मनि में नाकाम थियण खां पोइ मायूस आहे ऐं क़ौम हमेशह चैलेंजिस खे कामयाबियुनि में तब्दील कयो। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा काकोल अकेडमी में पासिंग आउट परेड के खिताब कयो।